नवदेरो हाउस ॿाहिरां IHS जे बरतरफ़ मुलाज़मन पारां 17 कलाकनि खां धरणो जारी आहे। नवदेरो मां ख़बर अवांखे थी पिया हाउस ॿाहिरां IHS जे बरतरफ़ मुलाज़मन पारां 17 कलाकनि खां धरणो जारी आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी मौजूदगी जे इतलाह ते बरतरफ़ मुलाज़मन पारां ई धरणो हयो वियो। बरतरफ़ मुलाज़िम नवदेरो हाउस जे मुख्य गेट ऐं गेट नंबर 4 ते धार धार धरणा हणी वेठल आहिनि। नौकरियुनि तां बरतरफ़ करे ज़्यादती कई वई आहे। मुज़ाहिरीन पारां सिहत खाते में ज़म करण जो मुतालबो कयो पियो वञे। वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ नवदेरो जे रिपोर्टर नूर मोहम्मद सूमरो खां। नूर मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि नवां वटि? मुलाज़िमनि पारां ही धरणो हयो वियो आहे। जी मेहताब, IHS जा बरतरफ़ थियल मुलाज़िम नवदेरो हाउस ॿाहिरां गेट नंबर 4 ऐं मुख्य गेट ते अलॻि अलॻि धरणो हणी वेठल आहिनि, जॾहिं त PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हाउस अंदरि मौजूदु आहे। धरणे जी अॻुवाणी कंदड़ राशिद सूमरो, शौकत भुट्टो, आमिर कलोड़ो, सिनोबर जूणे जो, फरज़ाना बलोच ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असां गुज़िरियल 17 कलाकनि खां हाउस ॿाहिरां PP चेयरमैन जी मौजूदगीअ वारे इतलाह ते धरणो हणी वेठा आहियूं। असां जीअं उनखे पंहिंजा जाइज़ मुतालबा ॿुधाए सघूं, पर असांजा ॿचिड़ा बुकूं काटे रहिया आहिनि त असां कीअं घरनि में सुखनि सां वेही सघूं था। कल्ह शाम खां वठी गुज़िरियल राति ऐं हिन वक़्त ताईं उञ ऐं बुख ते हिते वेठल आहियूं। असांजो को बि गैर क़ानूनी मुतालबो न आहे, फ़क़ति हिकिड़ो ई मुतालबो आहे त अस्पतालुनि में नौकरी ॾेई सिहत खाते में ज़िम कयो वञे। हुननि मुतालबो कयो त जेसि ताईं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी असांजा मुतालबा न ॿुधंदो या हुन सां मुलाक़ात न थींदी तेसि ताईं धरणो जारी रहंदो। जी मेहताब। ठीकु आहे नूर मोहम्मद सूमरो, महिरबानी अपडेट करण जे लाइ।